नाज़िन एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी पिन हाउस वेझो क्रैकर धमाके थियण जी तस्दीक कंदे चयो आहे त इहो मामलो मीडिया खां लिकायो न हो पर मसरूफ़ियतनि सबबि मीडिया सां शेयर न करे सघियसि। उन हवाले सां मेरान टीवी जी रिपोर्टर अशफाक अहमद मलिक एसएसपी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु एसएसपी ऑफिस दादू में मौजूदु आहियूं जिते असां सां एसएसपी साहब अमीर सऊद मक्सी मौजूदु आहे। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेको दादू ज़िले जे अंदरि अल मीज़ान जे नाले सां जेको ऑपरेशन हले पियो जंहिंमें हिन महिल ताईं 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। एसएसपी साहब जी दावा आहे त उन में असांखे वॾी कामयाबी मिली आहे जंहिंमें केतिरा ई हथियारबंद जेकी हुया उहे हथियार उन्हनि राति कया विया आहिनि ऐं जेकी माण्हू बि आहिनि ॾोहारी बि आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं जेको गुज़िरियल ॾींहुं मेरान टीवी जेका ख़बर ब्रेक कई त एसएसपी हाउस भरिसां जेको क्रैकर जो धमाको थियो आहे उन हवाले सां बि एसएसपी साहब सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा साईं ॿुधाइजो त जेको अल मीज़ान जे नाले सां ऑपरेशन हले पियो उनखे घणा ॾींहं थिया आहिनि ऐं घणा ॾींहं अञा हलंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऑपरेशन अल मीज़ान खे 10 ॾींहं थिया आहिनि ऐं हिन ऑपरेशन जो मक़सदु ॾोहारियुनि ख़िलाफ़ एक्शन वठणु आहे ऐं इन पूरे ऑपरेशन खे पाण लीड पियो कयां। असांजूं जेके QRF ऐं RRF जूं टीमूं आहिनि अलॉन्ग विद द APCs ऐं लेटेस्ट इक्विपमेंट उहे तयारु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां रेड कया आहिनि जंहिंमें 100 खां वधीक ॾोहारी असां गिरफ़्तार कया आहिनि ऐं दहशतगर्दीअ जा जेके FIR आहिनि उहे असां उन्हनि में कलम हणी उहे रजिस्टर कयूं आहिनि ऐं उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो पियो वञे। ऐं सुठी ॻाल्हि हिन में इहा आहे त हिन ऑपरेशन जे नतीजे में हिकु त ॾोहनि में तमामु घणो ज़ाब्तो थियो आहे ऐं क्राइम घटि थियो आहे ऐं हिन सां गॾोगॾु जेके ॾोहारी आहिनि उहे बज़ाते ख़ुदि कानून आॾो पेश थिया आहिनि ऐं इहा तमामु हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे ऐं काफ़ी शहरी तबिके जा जेके माण्हू आहिनि ऐं आम आवाम आहे उन शइ खे पुलिस जे हिन एक्शन खे साराहे पई ऐं इहा ई असांजे लाइ तमामु हिकिड़ी वॾी कामयाबी आहे ऐं ॾींहों ॾींहुं हिन ऑपरेशन खे तेज़ कयो वेंदो ऐं जेके बचियल ॾोहारी आहिनि उन्हनि खे बि इनशाला असां कानून जे आॾो पेश कंदासीं ऐं उन्हनि खे बि गिरफ़्तार कंदासीं। असांखे ही ॿुधाइजो जेको एसएसपी हाउस जे भरिसां क्रैकर धमाको थियो आहे उन में पुलिस केतिरी अॻुभराई कई आहे? को जवाबदार गिरफ़्तार थियो आहे या न? हिन वक़्त ताईं असां काफ़ी CCTV फुटेजिस हथ कया आहिनि ऐं जेको टेक्निकल बुनियादनि ते इन्वेस्टिगेशन आहे उहा असां कयूं पिया। दहशतगर्दी जे कलम तहत FIR रजिस्टर थी वई आहे ऐं मूंखे उमेद आहे त हिन में तमामु सुठी कुझु ॾींहंनि में अॻुभराई थींदी ऐं हीउ जेको अमल आहे इहो हिकिड़ो उन्हनि कोशिशि कई आहे त असां लॉ एनफोर्समेंट खे परेशान कयूं या उन्हनि खे हिकिड़ो दहशत फैलायूं पर अहिड़े फटाकनि खां असां घबराइण वारा न आहियूं ऐं तमामु नालाइक़ मां चवंदुमि जे माण्हू इहो कमु कयो आहे इन्हनि जी न का एक्सपर्टीज़ आहे न का ॻाल्हि आहे न मुहाड़ा ऐं बिल्कुलु नालाइक़ ऐं फज़ूल हिकिड़ो कमु कयो अथऊं ऐं हिननि खे पूरो असां डोज़ ॾींदासीं हिननि खे बि ॻोल्हे असां शिकार कंदासीं। मां चवंदुसि त हिकिड़ो टाउट पंहिंजो कुझु धंधो कनि पिया ऐं उन्हनि जो मक़सदु इहो आहे त कहिड़े बि तरीक़े सां ॾोहारियुनि खां या ग़रीब आवाम खां पैसा वठी उन्हनि खे फैसिलिटेट कयूं उन्हनि खे छॾायूं उन्हनि खे पुलिस खां रिलीफ वठायूं। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेकी बि पुलिस डिपार्टमेंट जा ऑफिसर्स आहिनि गवर्नमेंट खां पघार खणनि था ऐं अवाम जे तहफ़ुज़ ऐं उन्हनि जी जान माल जो जेको तहफ़ुज़ आहे उनखे यकीनी बनाइण जी पघार खणनि था। असांखे कंहिं विच में टाउट जी ज़रूरत कोन्हे आवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ त मक़सदु इहो ई हुयो त जेके माण्हू ॾोहारियुनि खे सपोर्ट था कनि उन्हनि खे वाज़े कजे ऐं असांजो जेको तरीक़ो आहे उहो अहिड़ो हुजे जो अवाम असांखे सुठी नज़र सां ॾिसे असांजो बिहेवियर बहितर हुजे बजाए इन जे जो कुझु माण्हू जेके इन शइ खे फ़ाइदो वठनि पिया उनखे असां डिस्करेज करणु था चाहियूं ऐं इनशाला मूंखे पूरी उमेद आहे जीअं असांजा दरवाज़ा तव्हां ॾिठो हूंदो अॼु तक केतिरो आवाम अचे पियो दरवाज़ा खुलियल आहिनि ईअं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त असांजे थाणनि में बि आम पब्लिक खे रेस्पेक्ट मिले ऐं इज़त मिले ऐं उहे बि SHO अवेलेबल हुजे 4 खां 7 बजे ताईं त ख़ासि तौर ते मां इहो मैसेज बि ॾिनो आहे त पब्लिक कंप्लेंट्स ॿुधो ऐं माण्हुनि जा मसइला हल कयो ऐं इन में विच में कंहिं बि कारे ख़ासि जी ज़रूरत कोन्हे ऐं कोई बि माण्हू जेकॾहिं पुलिस खे फ़ोन कंदो कंहिं ॾोहारी जी लाइ 10 FIR हिकिड़े ॾोहारी ते आहिनि उन जे लाइ कोई बि फ़ोन करे थो त फौरन रोज़नाचे में एंट्री कयो ऐं सेकेंड टाइम फ़ोन करे थो त उनखे 109 में एज़ अ ॾोहारियुनि जो सहूलियतकार करियो उनखे FIR में मेंशन कयो त जीअं इहो जेको धंधो आहे इहो बंदि थियणु घुरिजे ऐं पब्लिक जी डायरेक्ट जेको आहे सो आवाम सां राब्तो हुजे ऐं डायरेक्ट उनखे रिलीफ ॾे।